ट्रैकिंग न्यूज़ नाज़रीन, घरू वज़ीर ज़िया जो हवाई शैंस हेडक्वार्टर जो अहम दौरो। घरू वज़ीर तरफ़ां पार्टी चेयरमैन बिलावल जे विजन तहत सिंध के महफ़ूज़ सूबो बनाने जो अज़म दौरे दौरान हवावे ऐं सिंध जो घरू वज़ीर तरफ़ां लाॻापियल वधीक मुस्तहकम करण ते ख़्यालनि जी ॾे वठि सिंध जे समूरनि शहरनि खे महफ़ूज़ बनाइण लाइ रिथाबंदी करे रहिया आहियूं। घरू वज़ीर ज़िया ट्रैकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। घरू वज़ीर ज़िया जो हवावे शैंस हेडक्वार्टर जो अहम दौरो। घरू वज़ीर तरफ़ां पार्टी चेयरमैन बिलावल जे विजन तहत सिंध के महफ़ूज़ सूबो बनाइण जो अज़म दौरे दौरान हवावे ऐं सिंध जो घरू वज़ीर तरफ़ां लाॻापियल वधीक मुस्तहकम करण ते ख़्यालनि जी ॾे वठि सिंध जे समूरनि शहरनि खे महफ़ूज़ बनाइण लाइ रिथाबंदी करे रहिया आहियूं। घरू वज़ीर ज़िया मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।